साईं इहे जेको मथी सतह ते मरियम नवाज़ जो अॼुकल्ह बयान पिया अचनि तकरारी केनाल उन जी हिमायत पई करे ऐं पीपुल्स पार्टी जे हवाले सां कुझु जेके सैलाब मुतासिरीन सां कुझु शिकायतूं हुयूं नोटिफाई थियूं उन खां पोइ हुन कावड़ जो इज़हार कयो आहे त पंजाब में मुदाख़लत बर्दाश्त न कंदसि ऐं पार्लियामेंट में बि बाइकाट थिए पियो या वॉकआउट थिए पियो पर उनखे बि उहो न पई मञे। इहे शिदत जेका आई आहे उनजे इन बयानीअ में इनखे छा था सम्झो? मां सम्झां थो पंजाब में प्रेशर तमामु घणो डेवलप थियो आहे ख़ासि तौर असांजे फ्लड जी वजह इहे शयूं माण्हू खे एग्रेवेट बि कनि थियूं। ज़ाहिर आहे रिसोर्सिस जेका आहिनि पंजाब वॾो सूबो आहे रिसोर्सिस बि जाम आहिनि उन वटि पर उते तबाही बि घणी थी आहे। लॻे ईअं थो जो प्रेशर क्रिएट थियो आहे CM जे मथां पोइ उहो ॿिए हंधि चैनलाइज़ थिए थो। असांजो बि हक़ आहे असांजा बि उते वोटर्स आहिनि असांजो ॿियो मुदाख़लत कोन्हे असां वेरी क्लियर आहियूं पंहिंजे इशू ते जो असां उन्हनि खे हिकु सजेशन ॾिनीसीं गवर्नमेंट उन्हनि जी आहे जो बेनज़ीर कार्ड खे इस्तेमालु कयो त ट्रांसपेरेंटली माण्हुनि खे इमदाद मिले। इन में को पॉलिटिकल ॻाल्हि कोन्हे उन्हनि वटि को ॿियो ज़रियो आहे ॾियण जो त भली ॾियनि अगरि मां असांजो चवणु इहो सभिनि खां बहितरीनु ज़रियो इहा पोइ ॻाल्हि अलाए वणी उन्हनि खे न वणी मां लॻे ईअं पियो इन ते इहो ओवरऑल सिचुएशन शुरू थी वियो। ख़ैर उहो पंहिंजे हंध ते गवर्नमेंट उन्हनि जी आहे उहो माण्हुनि खे रिलीफ बेनज़ीर कार्ड या कंहिं ॿिए ज़रिए सां ॾियनि उन्हनि जी मर्ज़ी आहे पर हिन किसे खे फेराए पाणी ते आंदऊं इहा ॻाल्हि पाण खे सम्झ में न आई ॻाल्हि छाजे लाइ जो सिंध या सिंध जा माण्हू मां त चवंदुमि गैरतमंद माण्हू केर बि सिंधी हूंदो इंडस जे पाणी ते असांजो ॻाल्हाइणो ई न आहे इन ते को असांखे तबसरो ई करणु न आहे सिंध जो पाणी आहे सिंध खे मिलंदो कंहिंखे बि न ॾींदासीं। बाक़ी पंजाब जा दरिया आहिनि उन ते भली 100 डैम ठाहिनि 100 कैनल्स ठाहिनि आबाद ज़मीन खे गैर आबाद कनि जेको हिन जो नज़र थो अचे असांखे पाणी त साॻी आहे न नओं पाणी त आहे कोन हिकिड़े हंधि खां खणी तव्हां ॿिए हंधि ॾींदव पाणी त पोइ ज़मीन तव्हांजी गैर आबाद थी वेंदी उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे भली कनि पर सिंध जे पाणी ते या सिंधू ते न असां सां ॻाल्हाइनि न असां कैनल त अञा परे जी ॻाल्हि आहे असां हथु रखण बि न छॾींदासीं इन ते को कॉम्प्रोमाइज़ न। त CCI जो फोरम हुयो आईनी उन जॾहिं डिसाइड कयो आहे त पोइ उन ते पंजाब CM मां उहा ई ॻाल्हि कयां थो न उहो त हाणे उन्हनि खे ॻाल्हाइण वारे खे माण्हू झले त नथो सघे पर सोचे सम्झे ॻाल्हाइनि इन में पाकिस्तान खे नुक़सानु थो थिए जॾहिं अहिड़ा तव्हां ॻाल्हियूं कयो था न हे असांजी लाइफ लाइन आहे अगरि तव्हां सिंधू दरिया खां पाणी खणी वेंदव त सिंध काॾे वेंदो सिंध हले ई उन ते आसिरो इहो आहे असांजो आहे त अलाह आसिरो पर अलाह ज़रियो इहो ठाहियो आहे। सभिनि खां पहिरियों त मुसीबत थींदी कराची वारनि खे जो तव्हां कैनल ठाहींदो आख़िरी कैनल जेकी निकिरे थी कींजड़ जे लाइ उहो कराची जी आहे कराची तबाह थी वेंदो जेको सॼे मुल्क खे हलाए थो त हे त अलाए कीअं था सोचनि इहो हिननि खे सोचणु बि न खपे न थींदो इहो कमु हिननि खां। अच्छा सर नून लीग सां तव्हांजी कोलेशन आहे या तव्हां इतादी आहियो या उन सां पीपुल्स पार्टी जी सपोर्टिंग हुकूमत जी मदद थिए? नून लीग सां त इतिहाद आहे हिन में को शक कोन्हे नून लीग सां हलूं बि पिया जेसि ताईं डेवलपमेंट जी ॻाल्हि आहे फेडरल गवर्नमेंट खां डेवलपमेंट सिंध जे लाइ ख़ासि तौर कराची जे लाइ जेको घुर थिए थी उहा नथी थिए उहा नथी मिले असांखे ऐं कराची जेको आहे सॼे मुल्क खे हलाए थो सॼे मुल्क जा माण्हू हुते ईअं न ख़ाली सिंधी था रहनि हुते त मक़सदु इहो ई आहे उहा हेल्प कोन थी मिले असांखे असां ट्राई कयूं पिया पर हालात मुताबिक़ असां फ़िलहालु नून लीग सां पॉलिटिकल अलायंस आहे केतिरे टाइम हले थो छा थो थिए उन ॻाल्हि खे ॾिसणो पवंदो अॻिते उहो छा उन ज़ाहिर आहे उहो असां सां पॉलिटिकली उन तरीक़े सां हलंदा त असां बि हलण जे लाइ तयारु आहियूं पर अगरि उहो नुक़सान जी ॾियनि था ख़ाली पंजाब जी ॻाल्हि सोचींदा त पोइ त कमु न हली सघंदो। हींअर जेको कुझु थिए पियो इहो साम्हूं आहे जेको नज़र थो अचे या कुझु ॿियो बि आहे पुठियां अलॻि थियण जे पासे या ॿिए पासे या 27वीं तरमीम जे पासे? न तरमीम त हाणे जेको आणणु चाहिनि था उन मां लॻे ईअं थो वरी मोटी रीसेंट्रलाइज़ करणु था चाहिनि जेका सूबनि खे इख़्तियारात मिलिया उहो मोटी आणणु था चाहिनि उहो त मां सम्झां थो डेवेस्टेशन थींदो जेको थोरो घणो कमु हले थो सूबनि में उहो बि वरी बंदि थी वेंदो इहो त मां सम्झां थो असां त इन शइ जे ख़िलाफ़ु आहियूं न इन जी मदद कंदासीं इन शइ जे लाइ। अच्छा जीअं मां डेवलपमेंट जी ॻाल्हि कई त असां वटि
RBOD आहे जेका 2022 जे हिन बरसाती बोर्ड में जेका आहे त उहा ज़ख़्मी थी पई, डिस्टर्ब थी वई सॼी, उहा कोन ठही सघी आहे। फ्लड ड्रेन जो तव्हांजो जेको त हुयो तजवीज़ हुई त उहा तामीर कोन थी सघे। अञा हाणे बि हिन पासे पाणी ड्रेन करण जे लाइ वधीक सोर्सिस हेॾे ठाहिया पिया वञनि, त मुस्तक़बिल में असां वटि वधीक तबाही इन ज़रिए अची सघे थी। उन ते वफ़ाक़ी गवर्नमेंट को अॻभराई नथी करे, उन ते छा? इहो ई अर्ज़ु तव्हांखे मां अॻ में कयो न, इहे कम आहिनि वफ़ाक़ जा, इन्हनि खे सोचणु खपे। जीअं कराची आहे या हे ड्रेन आहे, ड्रेन ॿिनि सूबनि जे लाइ आहे, ख़ाली सिंध जे लाइ कोन्हे। हे बलूचिस्तान जो सॼो पाणी हितां टपे थो, ऐं इहा हिकिड़ी नेचुरल लंघ आहे जेको वञे थी हमल में, हमल खां वरी फेरी वञे थी के असांजे मंछर में, मंछर खां पोइ वरी दरिया में वञे। असां त तजवीज़ इहा ॾिनीसीं इन खे फ्लड ड्रेन तव्हां ठाहियो, पाणी वरी बि घणो थो अचे, जेको पखिरे थो वञे थो ॻोठनि में, ज़मीननि में, पर जेको 2 महीना हाणे थो पाणी साफ़ु थियण में, उहो 15 ॾींहंनि में तव्हांखे इहा ड्रेन साफ़ु करे ॾींदी। अॻे बि इन ड्रेन ई साफ़ु कयो पाणी। असांजी तजवीज़ आहे उन सां गॾु बंदि खे बि मज़बूत कनि, और ॿी तजवीज़ इहा ई जो तव्हां महिरबानी करे FP बंदि खां ड्रेन खे ॿाहिरों हलायो। हाणे तव्हां जेको MNV ड्रेन अंदरों था बंदि खां टपायो, इहा तबाही आहे असांजे शहरनि जी, ख़ासि तौर नसीराबाद, मेहड़, दादू, हे त ज़द में MNV जी ड्रेन जे मुंहं में आहिनि इहे, और इहे टुटे थी। पर हे ठही वई मुशरफ जे टाइम में, मुंहिंजे हिसाब सां फॉल्टी आहे, इन ड्रेन खे ॿाहिरों हलणु खपे आहे। हाणे बि जेको असां तजवीज़ ॾिनी आहे, ॿाहिरों तव्हां नयो ड्रेन खे वञी पंहिंजो मंछर में हणो, त फ्लड प्रोटेक्शन बंदि बि झलियल हुजे सही तरीक़े सां, और पाणी ॿाहिरि रहे। हाणे तव्हां हथ सां पाणी खे अंदरि था आणियो, पोइ कंट्रोल कीअं कंदो वञी? हिन ते का अॻभराई नथी थिए, या पीपुल्स पार्टी जी क़यादत उनखे एग्री नथी करे उन रिथा सां? मुंहिंजे ख़्याल रिथ त लिखत में बि असां बि ॾिनी आहे लिखत में, पर अञा उहो मां तव्हां सां ॻाल्हि कयो न, प्रायोरिटीज़ जेकियूं आहिनि सिधियूं न आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे थोरो मिसाल ॾियां थो, झलमक्सी जो डैम आहे, असांखे आसिफ़ ज़रदारी साहिबु कराई ॾिनो, 20 साल आहे, वञी हाणे इहो बलूचिस्तान में गोड़ वोड़ शुरू थिया त इन्हनि सोचियो आहे हाणे इन कमनि खे अॻिते अॻभरो कयो, उहो बि मतिलबु ढरो थो हले। त इहे ई ॻाल्हियूं आहिनि जेका दूरियूं थियूं कनि, त तव्हांखे जेको रिसोर्सिस आहिनि ओड़े तरीक़े सां तव्हां इन्हनि खे विरायो, और प्रायोरिटीज़ खे रखो, ख़ासि तौर नंढे सूबनि जी जेका अंडर डेवलप्ड आहिनि।